अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आऊं हैं सायरा सुमरो ऐं मूंसां गॾु साथ ईंदी फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान के दौरे ते तेहरान पहुची वियो। ईरान के घर वज़ीर इस्कंदर मोमनी पारां एयरपोर्ट ते आजिया। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानी घर वज़ीर विच में मुलाक़ात। इलाइक़ाई सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरानी सदर समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। ISPR मूजिब फील्ड मार्शल सां वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी बि गॾु आहे। दौरे जो मक़सद इलाइक़ाई आलमी अमन ऐं इस्तिहकाम जी कोशिशुनि खे हथी वठणु आहे। ईरान फील्ड मार्शल के दौरे के बेहतरीन लाॻापनि जो तसलसल करार ॾेई छॾियो। पाकिस्तान, सऊदी ऐं तुर्किया खां इलाइक़ाई सलामती बाबति तजवीज़ूं मिलण जी तस्दीक़। परॾेही तर्जमान इस्माइल बकाई चयो त मके मुआहिदे में शमूलियत जी बाज़ाब्ता दावत अञा नाहे मिली। पाकिस्तानी आर्मी चीफ जे दौरे जो ओमानी परॾेही वज़ीर जे दौरे सां तालुक़ नाहे। अमरीका अॼु खां ईरान ख़िलाफ़ फ़ैसिलाती इक़्तिसादी कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। अमरीका जे नाणे वारे वज़ीर बेसनेट चयो त कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ थींदड़ ही सभ खां वॾो मुआशी हमलो हूंदो। ट्रंप ईरान जी फ़ौजी सलाहियत तबाह करे छॾी, एटमी प्रोग्राम खे दफ़न करे छॾियो। हाणे असां फ़ैसिलाती मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। अमरीकी नायब सदर JD वैंस चयो त ईरान वटि बैन अल-अक़वामी वापारी रस्ता बंदि करण जी